जब भी काम होता है पाकिस्तान पीपल्स पार्टी के दौरे हुकूमत में होता है, और वो आप देख लें कि यहाँ पे जहाँ से रोड स्टार्ट हुआ और जहाँ तक आए तो जिए भुट्टो है और पेवर का काम है। भाई हमेशा की तरह लोगों की अच्छाई के लिए पीपल्स पार्टी काम करती है और पीपल्स पार्टी काम करेगी इंशाल्लाह ताला। तकरीब असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी के नुमाइंदनि जेके इन इलाइक़े यूनियन काउंसिल बीडो चांडियो खे जेके स्कीमूं ॾिनियूं उहे पाई तकमील ताईं पहुतियूं आहिनि। उन्हनि जे इफ़्तिताह करण जे लाइ मुंहिंजो ऑनरेबल MNA नज़ीर अहमद बुगो साहब, असांजो तारिक खान सियाल साहब MP जे तरफ़ खां ऐं असां तंज़ीमी दोस्त सभु हिते शरीक थिया आहियूं। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नस्बुल आइन आहे माण्हुनि जी ख़िदमत करणु ऐं हर क़िस्म जी ख़िदमत, रस्ता रोड। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन ई बीडो चांडियो खे जेको आहे असां हिकिड़ो वॾो बाईपास ॾियणु वञी रहिया आहियूं। उहो बि असांजे MNA MP साहब जी कोशिशुनि सां रोड ठही रहियो आहे। सो अॼोकी तकरीब उन ऑनर में असां पंहिंजे नुमाइंदनि खे ऑनर ॾियण जे लाइ असांजी तंज़ीमी दोस्तनि रखी आहे। सो हिते अची असांखे ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हर वक़्तु जेको आहे आवाम जी ख़िदमत में यकीन रखंदी आहे। ऐं असां पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे चवण मुताबिक़ असां माण्हुनि में मौजूदु आहियूं ऐं माण्हुनि जी ख़िदमत करे रहिया आहियूं। साईं माशाअल्लाह ॾाढी पुरवकार तकरीर थी आहे ऐं स्कीमूं ॾिनियूं वयूं आहिनि, उन जे हवाले सां ही तकरीर थी आहे। यूसी बीड़ो चांडियो, तालको लाड़काणो, ज़िलो लाड़काणो, ॻोठ अलाम खान गोपाल। साईं गलियुनि में पेवर मेन रोड आहे, उन ते बि पेवर जो कमु थियो आहे, नालियुनि जो कमु थियो आहे ऐं माशाअल्लाह बहितरीनु कमु थिया आहिनि। ॻोठ वारनि खे साईं इहो ई मैसेज ॾींदासीं त इहा ई पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका तव्हांजी ख़िदमत कंदी रहंदी ऐं इन सां ई वाबस्तगी तव्हांजी रहे। प्रोग्राम असांजे नज़र गोपाल ने रखियो आहे, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो पुराणो वर्कर आहे, जियालो आहे। ऐं इन ॻोठ में असां मां MNA जे तरफ़ खां बि, असांजे MP साहब जे तरफ़ खां बि डेवलपमेंट स्कीमूं थियूं आहिनि। जेके पेवर ब्लॉक ऐं ड्रेनेज हुयो उते पंहिंजो सॼो तक़रीबन ॻोठ पूरो थी वियो आहे। ऐं उनजे इफ़्तिताह लाइ त आयासीं, हाणे इफ़्तार पार्टी बि रखी अथई ऐं प्रोग्राम रखियो अथई। असां चऊं था त तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां में उनजी सुठी मोट ॾींदासीं। असांजे अवामी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां ॻोठ नज़र मोहम्मद गोपांग में तरक़ियाती कम थिया आहिनि। MP सरदार सोहेल अनवर सियाल साहब, MNA नज़ीर अहमद खान बुगो जे तरफ़ां, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां, सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको आहे सो हे अवामी मुहिम शुरू आहे डेवलपमेंट जे बारे में। अॻिते बि इंशाअल्लाह ताला हे ॻोठ सिंगारजी विया आहिनि। अॻिते बि हिन यूनियन काउंसिल हिन तालके में वधीक डेवलपमेंट जा कम इंशाअल्लाह थींदा।